जी बिल्कुल नाज़रीन, असीं इन वक्त मौजूद आहियूं करीम बख्श खोसो थाणे जद ॻोठ मोहम्मद मुराद खोसो में। गुज़िरियल राति हिते जेकी आहे इंतहाई अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। खोसा बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में हलंदड़ पुराणे ज़मीनी तकरार तां जेको आहे ॿिन्ही धुरियुनि जा 3 ॼणा क़तल थी विया आहिनि। हिन वक्त जेको इलाइक़ो आहे उहो ॻोठ आहे उहो वीरानी वारो माहौल जो ॾेख ॾेई रहियो आहे। हिते जेकी आहे हिन ॻोठ में सब डिवीज़न ठुल ऐं सब डिवीज़न गढ़ी हसन जी मुकमिल जेका पुलिस नफ़री आहे उहे हिते मौजूदु आहे। DSP गढ़ी हसन ऐं सब डिवीज़न गढ़ी हसन जा तमामु थाणनि जा SHO हिते मौजूदु आहिनि ऐं सब डिवीज़न ठुल जा जेके आहे मुख़्तलिफ़ SHO हिते मौजूदु आहिनि। ऐं हिन वक़्तु जेकी लाश आहिनि 3 ॼणनि जा उहे तालका अस्पताल ठुल में मौजूदु आहिनि ऐं ॿिन्ही धुरियुनि जा जेके माण्हू आहिनि उहे हिन इलाइक़े मां ॻोठ मां जेकी आहे फ़रार थी विया आहिनि ऐं हिन वक़्त ताईं लाश जेकी आहे उते पयल आहिनि। वधीक जेकी आहे हिन वाक़े बाबति असां सां DSP गढ़ी हसन मौजूदु आहे, गुलाम सरवर बुल्लो साहिबु उन सां ॻाल्हि ॿोल कंदे पुछा कंदासीं त वधीक उहे हिन बाबति छा था ॿुधाइनि। बिल्कुलु तव्हांखे जंहिं माण्हू ॿुधायो आहे त मां सम्झां थो इहा ग़लति आहे। 8 बजे हिननि जो मसइलो थियो आहे। तक़रीबन असां 9 बजे रीच करे विया आहियूं। वॾी राति हर को पंहिंजी जाइनि ते असां मस्जिदनि आहिनि ॿियनि मुख़्तलिफ़ जाइनि ते डिप्लॉयमेंट हुई। जीअं असांखे इंफॉर्मेशन मिली असां फ़ौरन उते रीच कईसीं। SHO दिलमुराद, SHO करीम बख्श, असां ॿी नफ़री ठुल खां बि असां कॉल कईसीं जेका पहुती। बाक़ी हिन जो पुराणो तनाज़ो ज़रूरु आहे ऐं काफ़ी टाइम विच में ठापुर हुई। तक़रीबन 6 महीननि जी गैप खां पोइ हिननि ओचितो राति जो जेको आहे त वरी हलां कई, हिक ॿिए ते फायरिंग कई जंहिंमें हुनजा 3 माण्हू क़तल थी विया आहिनि। लाशनि जे लाइ त असां हुनखे पोस्टमार्टम लाइ रवानो कयोसीं। जेके पोस्टमार्टम थी हुनजे वारसनि जे हवाले थी विया आहिनि। बाक़ी जवाबदारनि जी कोशिशि आहे। ॿिन्ही ॻोठनि ते असां जेको आहे त कैंप्स क़ाइमु करे छॾियूं आहिनि ऐं इनशाअल्लाह को जल्दी हुननि जे मथां फुल प्रेशर आहे त असां जवाबदार गिरफ़्तार कयूं। हिन वक़्तु ॿई धुरियूं रूपोश हुया ॿई केसनि में ऐं ॿई बलोचिस्तान बिलोंग कनि पिया। हिते फ़क़ति हुननि जा माना ख़ाली घर हुया जिते अची रहनि पिया ज़मीनुनि ते। बाक़ी ॿिन्ही धुरियुनि जी मौजूदु ॿिन्ही ॻोठनि में रिहाइश न आहे। ॿाहिरां अची रहनि पिया बलोचिस्तान खां की झटपट ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रहनि पिया ऐं ओचितो हिननि कयो आहे। प्री प्लान हिननि जो कोन हो। हिननि जो जेको आहे त हिते तक़रीब राति जो 9 बजे खनि असांखे जीअं इंफॉर्मेशन मिली असां रीच बि कईसीं। असां फायरिंग बि बंदि कराए वियासीं। फ़ौरन उनखे कार्डन बि कयोसीं ऐं ॿिए जानी नुक़सान खां बचाए वियासीं। ॾिसो त पहिरियों त असांजो मौक़ो ॾिनो आहे सुबुह खां वठी त उनजा वारस अचनि अची पाण FIR दाख़िल कराइनि। अगरि जेकॾहिं वारस नथा अचनि त पोइ वरी वधीक जेको फर्दर पंहिंजी डायरेक्शन असांखे पंहिंजे सीनियर ऑफिसरनि ॾिनी उन ते अमल कंदासीं। जी बिल्कुलु नाज़रीन, अवी DSP गढ़ी हसन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। DSP जो इहो चवणु आहे त जेके ही ॻोठाणा आहिनि उहे जेके धुरियूं आहिनि जवाबदार आहिनि उहे राति जे पेट में लॾ पलाण करे हितां खां फ़रार थी विया आहिनि ऐं उन्हनि जे गिरफ़्तारी जे लाइ पुलिस तरफ़ां जेकी आहे कोशिशूं जारी आहिनि ऐं जेके लाश आहिनि उन्हनि जो बि हिन वक़्त ताईं को जेको आहे वसूल करण लाइ न आहे पहुतो। जंहिं सबबु हिते जेकी आहे सब डिवीज़न ठुल ऐं सब डिवीज़न गढ़ी हसन पुलिस हिते मौजूदु आहे। DSP गढ़ी हसन जो इहो बि चवणु आहे त कुझु टाइम बाद हिते जेकी आहे APC चैन घुराई वेंदी ऐं जेकी आहे चैन मिशन घुराए करे ऐं हितां जा जेके जवाबदार आहिनि उन्हनि जे घरनि खे जेकी आहे बिल्डोज़ कयो वेंदो। कैमरा टीम सां गॾु अब्दुल गनी खोसो, जेकब न्यूज़, गढ़ी हसन।